जी नाज़रीन, अव्हांखे नओं दरो खां अफ़सोसनाक ख़बर ॾींदा रहूं त नओं दरो लॻे नांग जे ॾंग में नौजवान फौत थी वियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा लथऊं त नओं दरो लॻे ॻोठ फैज़ मोहम्मद जहियो में नांग जे ॾंग में 22 वरनि जो नौजवान यासर जहियो फौत थी वियो आहे। फौती नौजवान जॻह ड्राए रहियो त ओचितो नांग निकिरी आयो जंहिंखे कखे विधो आहे, जंहिंखे फौरी तौर ते नओं दरो अस्पताल आंदो पियो वियो त हू रस्ते में ई फौत थी वियो। अस्पताल में मौजूद फौती नौजवान जा वारस ऐं संदसि लाश खे चिंबड़ी दांव करे रोई रहिया हुआ, जंहिंजो मर्द ज़रूरी कार्रवाई बाद वापसि ॻोठ फैज़ मोहम्मद जहियो नियो वियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा रहो त नओं दरो लॻे नांग जे ॾंग में ॻोठ फैज़ मोहम्मद जहियो वासी नौजवान यासर जहियो फौत थी वियो आहे, जेको जॻह जे ड्राईअ जो कमु करे रहियो त ओचितो नांग खेसि कखे विधो, जंहिंखे अस्पताल आंदो वियो पर हू अॻु में ई फौत थी चुको हो। नओं दरो खां अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं त नओं दरो जे लॻे ॻोठ फैज़ मोहम्मद जहियो वासी नौजवान 22 वरनि जो यासर जहियो नांग जे ॾंग सबबु फौत थी वियो आहे।